वरी कुत्ती बना कुत्ती हुजे न वर्ग हुजे ऐं दर्द 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 पैदा कर ही रस्म ये सब हक़ाइक़ सब मामला पर जैसी या मोहब्बत अंदर में न लहदी इने सीने में गोश्त जे टुकर में रत में हड्ड जे अंदरी मिख में जिधर देखता हूं तो मुस्तफा जी मोहब्बत पैदा कयो माशा अल्लाह बप्या थे अली शेर थे तो घणी रात पर परे का मेहमान आया ऐं इंशाअल्लाह अवां जे दिलनि खे उहे ओजर कंदा ऐं अवे जे इश्क सां मुनवर फरमाईंदा इश्क छा है मोहब्बत छा है अंदाज़ छा है मामलो छा है अल्लाह जी ज़ात या ख़ास बंदा थियो तकबर न कयो हठ हसद बुग़्ज़ ये खत्म कयो सुलू कुर्ब मोहब्बत भाईचारा वो जफा करते रहे ये वफा करते रहे अपने अपने फर्ज की दोनों अदा करते मस्जिद ड्राही मंदिर ड्राही जो ड्राण आई सो ड्रा पर किसी बंदे दी दिल न ड्राही रब दिलियां विच इंसान जो कदर कयो इंसान जो मामले में सब कुछ आए ये आस्ते आस्ते ये बस मां बिन मिनट में मां जा वठो मुझे हबीब करीम अलैहि सलाम या गुलामो अज सती जी रात जुल हज जी रात सती जी रात अज काजा अवेस करनी जो इन सती जी बीब का रंग सा निस्बता जो यह सती जी रात इमाम हुसैन आली मकाम पंजो काफिलो वठी पंजा बच्चा वठी ऐं मक्के जी सरजमीन के अलविदाई हाजी जा काफिला मदीने में दाखिल पे था हज करने के वास्ते परे परे था ऐं जिन जे सदके हज के अहमियत मिली काबे के अहमियत मिली अरफात मीना के अहमियत मिली उहे घर जा मालिक उहे मक्के के अलविदाई करे ऐं पाण रवाना करबला जे तरफ थी विया वही सती जी रात अल्लाह आशुरो अल्लाह कुर्बानी जो अगे महीने जो आशुरो ये भी कुर्बानी है ही इस्लाम जो आखिरी महीनो मुहर्रमुल हराम इस्लाम जो पीरियो महीनो यानी इब्तिदा भी कुर्बानी इंतहाब कुर्बानी जान जड़ी पवंदी इश्क में सिर कुर्बान करणो पवंदो इश्क में बाबा पाण खे त आसानी से सौदो मिले तो लेकिन कुर्बान उन जे इश्क ऐं उन जे मोहब्बत दा एक भेरे इब्तिदा जद मदीना मुनवरा में मुनवरा खान असा के इजाजत मिली त अवे साईं जे ताल्लुक जे ला असा के हुक्म हुयो वो जद असा पंजा कागजात पासपोर्ट शनाख्ती कार्ड सब उछले फिटी कया त न हूंदा न वापस असी घर वींदा लेकिन जेतरो नसीब हो मालकन उतरो रहायो पौना 4 साल उते हाज़री रही ऐं दुनिया का भी बेखबर कोने उहे मानू भी अज भी मौजूद आहिनि जिन अखर सां ॾिठो त जन गवर्नमेंट पकड़े असां के गाड़ी में विहारींदी गाड़ी न हलंदी बहरहाल या असां जी करामत न हुई ही उन जी मेज़बानी हुई तू ही पावर रखी तो MP MLA पावर रखे तो सरदार
त केॾे मुजरिम खे पंहिंजे औताक तां पुलिस जे हवाले नथो करे सघे त इन मिसाल सां सम्झ त ही त इमामुल अंबिया आहे इत मदीने जे ताजदार रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक को असां मोटी आयासीं 88 जो दौर हो ऐं 88 में मुंहिंजा हादी रहनुमा पीरे मुग़ा सैयद सखी राज़न बाही उहे भी जुदाई फरमाए विया दोस्तों तालिबे हक जे ला ज़ाहिर हादी जी जुदाई जेड़ी बी क़यामत आयो समझ में हादी परे कोने हादी मरी न विंदा हर वक्त मौजूद है पर ज़ाहिरी मामले में ई आहे त उन जे ला एड़ी बी का क़यामत काने का मदीनो भी छड़े आया सी हादी रहनुमा भी जुदाई करे सब सूर अची पहाड़ टुकड़ा को जिंदगी गुजारण जे ला दिल के टिकाण जे ला पंहिंजे पुराने कोठ में हिकिड़ो कमरो हासिल कयो उन में ऐं एतकाफ में भी पाण खे बंदि कयो चिल्ले में वो 100 ॾींहं जो मुंहिंजो चिल्लो 100 ॾींहं 100 ॾींहं जो चिल्लो सो अची मूंखे महीनो सवा महीनो खन गुज़रियो त मूंखे अची ॾाठ में सूर थियो ॾाठ में सूर अहिड़ो सूर हाणे सूर कंहिंखे नथो ॾाठ में थिए पर ही सूर निरालो वो फरी चयो न इश्क त बार बराबर है पर इश्क दा ताब तिखे ही जेको सूर यो ॾाढो तेज हो केॾा हाज़िरी केॾा ज़िक्र केॾा फ़िक्र केॾा मुराक़बा केॾा विर्द वज़ीफ़ो सब रुकी विया दर्द 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 न लेटे आराम अचे न वेठे सुख अचे न बीठे सुख अचे बस उन कमरे में रुगी हलण वरी हीअं नंढो भाउ मुंहिंजो उनजी ड्यूटी लॻाई वो इंदो पानी जी सार संभाल जे लाइ खाइण पीअण जो त मामलो हो ई मुंहिंजो चिलण में थींदो ई कोन्हे सो बाक़ी कपड़ा ऐं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे उहो दरवाज़े खां ॿाहिरि बि माना बीहंदो उहे पोइ आदाब उहे तरीक़ा जेके उहे ड्यूटी कंदा आहिनि उहे तव्हांखे ॿुधाइण जा न आहिनि उहे उन्हनि खे सेखारबा आहिनि त उहे कीअं पहुचबो कीअं ख़बर पए त उहो आहे या ग़ैर आहे छा ॻाल्हाइणो आहे छा करिणो आहे उनखे सभु सेखारबो आहे जंहिंजी ड्यूटी हूंदी आहे हीउ ॾिसण या न ॾिसण जो मामिलो कोन्हे सो उन भाउ खे चयो त तव्हां बाबा संजन खे चयो त का दवा अहिड़ियूं माना गोरियूं तेज दर्द जे ख़त्म करण वारियूं दवाऊं बची वयूं दरमल बची आहे लेकिन सूर वधे खुटे तव्हां सभिनि जे लाइ सबक़ आहे जो हेॾो ज़मानो थियो कॾहिं मूं तव्हां सां ॻाल्हि कई अवां कंहिंखे 30 साल थी विया न 35 साल मूंसां गॾु रहिया आहियो न कई अॼु छो समझो सूर दर्द इब्तिदा जो दौर हो हजरत अवैस करनी सोने असांजे तालिबन में कंहिं अहिड़ो रंग रखो जो भिटाई चइबो आहे त उपटियां त अंधियूं पूरियां पिरी पसंद वञो रोज रसन हबीबाणे
जे अखियूं बंद कन तो सॼो जहान ही उन्हनि खे ॾिसण में थी। अल्लाह जे वलीअनि सां ईअं गुफ़्तगू कनि जीअं असीं तव्हां कलाम 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 अॼु बि आहिनि हेलो अॼु बि आहिनि पर तालिब जेकॾहिं न ॿिए कंहिं सिलसिले में हुजे न तव्हां ॾाढियूं तारीफ़ूं कयो तव्हां सियाणा हूंदा दाना हूंदा त यार तव्हां ॾिसो न अवेस साईं वरी न खोसे ते महिरबानी कयो वरी न हसद 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 कीनो 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 ख़राब 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 अल्लाह जी मर्ज़ी आहे तू केर थींदो अल्लाह खे मशवरो ॾियण वारो त ही लाइक़ न हो ऐं ही नलाइक़ तबाही जे पुठियां ओ हिकिड़ो फ़क़ीर ते हूंदो गुलाम नबी फ़क़ीर ॾुबियो हुजे त मथे थिए त मूंखे ख़बर पवंदी आहे किथे या किथे निंड कंदी आहे हेॾा हेॾे ॾिसंदे कवालनि जो टेम न त तोखे क़ुर मथे ते ॾियां तूं बयान हा सूर वधंदो वियो तव्हांजो 8-10 ॾींहं गुज़री विया मजबूर थी भाउ खे चयो त फ़क़ीर गुलाम नबी ॿुधियो जेको आहे न उनखे कंहिं न कंहिं मार्फत सां पैगाम ॾियो अब हेॾां तूं शरबत खां निकिर त ख़बर पवे दुआ कयो हिननि खे त अल्लाह ताला हाणे बि हिननि में रमज़ या पैदा करे छो जो हिननि खे मुफ़्त मिलियो हिननि खे मुफ़्त मिलियो मुफ़्त जी शइ जो क़दुरु न रहंदो पोइ बेक़दराई जिन महिल थींदी आहे त पोइ उहा शइ हूंदी आहे लेकिन छुपी वेंदी आहे उहा छुपी वेंदी आहे सो दुआ कयोसि त अल्लाह ताला वरी हिनखे हुन महिरबानी सां नवाज़े त हिनखे मां मोकिलियो त हिनखे घुरायो सो भाउ अबे वारनि खे चयो ही अची वियो हिकिड़े ॿिहाड़े दर खड़कियो भाउ दर खड़कायो आवाज़ ॾिनई त गुलाम नबी फ़क़ीर आयो आहे मां हिनखे चयो त तव्हां वञो हज़रत अवेस करनी जे ख़िदमत में बस पाण वेही हिते बीह एम कोन्हे मां उथंदुसि पोइ तूं वञी छॾियां साॻी जा बाबा तव्हां वञो अवेस करनी जे ख़िदमत में क़िबला साईं खे वञी अर्ज़ कयो त असांजे साईं खे ॾाठ जो दर्द तमामु वधी वियो आहे ऐं मजबूर आहियां इन जे करे जो न डॉक्टर थी सघे न मां डॉक्टर ॾे वञी सघां न ॾाठ कढाए सघां ऐं किले जे हदूद में मां बंदि आहियां इन जे करे अमा को रस्तो नशो या दुआ कयो या रस्तो नशो त इहो सूर जेको सो हटे त मां पंहिंजी जेका सा मंज़िल पूरी कयां सफ़र कयां ही शख्स आयो अल्हम्दुलिल्लाह हाणे अवेस साईं जा मुस्ताक वधंदा वञनि था ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं वधंदा रहंदा अॻ में काफ़ी कुझु शक गुमान में हुआ हाणे घणनि जो कुझु शक लथो आहे पर माण्हू तमामु थोरा हूंदा हुआ तमामु थोरा एतिरो माण्हुनि जो एॾो को रुझान न हूंदो ऐं शक शुभ में हूंदा त अलाए अवेस कहिड़ो इहो आहे या ॿियो आहे का ख़बर कान्हे वो माण्हू वीचारा मुल्हनि जे फतवानि खां बि डिॼनि था सो बहरहाल हिन मुराक़बो कयो मुराक़बो जो लॻो त अवे साईं ज़ियारत फरमाई हिन अर्ज़ कयो पर अर्ज़ जी गर्ज न थियो वरी पाण छुपी विया
वरी इन्हनि मुराद में बंद कयो वरी वुजू सारे वरी हाज़री में जिन पर हाज़री लगी मुराद में लगो त पाण नजर आया पर जीअं न ही मेलो आ ये अवेस जो मेलो हुजे जीअं हज जा माण्हू कट्ठे थींदा आहिनि न ईअं ई सॼो इलाइक़ो बि माण्हू सो फ़कीर तो चए त मूं ॾिठो त साईं अरबी लिबास में पाण जेको सो सिज वांगे संदन चेहरो चमके थो ऐं पाण जेको सो मथे जेॾी महिल आया त अरब जे इलाइक़े में अरब जी सरज़मीन ते जेको जलाद हूंदो आहे जेको माण्हुनि खे क़त्ल कंदो आहे उहो जलाद आयो ऐं अवेस करनी जो सिर कलम करे छॾियो सिर कलम करे ऐं संदन सिर मुबारक खे बदन खे तलवार सां टुकर टुकर करण लॻो त ही ख़ौफ़ ज़िदा थी वियो ही रोईंदे ऐं न चादर मथे लाथी मुरादो त ख़त्म थी वियो परेशानी थी त ही मूं छा ॾिठो मां आयो आहियां साईं जन जे लाइ रस्तो पुछण ऐं ही त मामलो ई कुझु ॿियो थी वियो ठीकु आहे वरी टियों दफ़ो वरी इन्हनि हाज़री कई मुरादो लॻो त सरकार वरी महिरबानी कई त हाणे अवेस करनी छा था फरमाइनि जेको मूं चयो सभिनि जे लाइ सबक़ आहे अवेस साईं था फरमाइनि त बाबा अवां पंहिंजे हादी खे वञी चवो त असां पंहिंजे महबूब जे इश्क में पंहिंजे जान खे कतरा कतरा कराए छॾियो ऐं अवां इन मोहब्बत में आया हो त ॾाठ जो सूर बि नथा बर्दाश्त कयो सौ दफ़ा सुखन खां दुखन खे शाबाश हू छॾे हलिया विया ही रहिया मूं पास जन पुनू सां मिलियास त वेचारा वरी विया सूर वॾे कम जो दर्द वॾे कम जो आहे बहरहाल पैगाम हिते हिनखे मिलियो मूंखे सूर उन टाइम ते उते छॾे वरी अॼु ताईं सूर न पियो सूर छॾे वियो लेकिन सबक बि मिली वियो उन खां बाद में किस्मे किस्मे जा रंग किस्मे किस्मे जा मामला अजब अजब तरीक़े जा मेहरबानियूं कुर्ब थींदा रहिया पर पाण एतिरी हिम्मत ॾिनो एतिरी जेका सा मोहब्बत ॾिनो जो कॾहिं बाफ़ न कढी वेलण में के पीड़ियासीं जीअं गन्नो पीड़िजे जीअं सरियां घाणे में पीड़िजे लेकिन कॾहिं ठंडो पसाब न खायो ऐं हिकु ई सबक़ अवेस करनी ॾिनो इंशा अल्लाह ताला उहो क़यामत ई यादि रहंदो इहो सभिनी जे लाइ सबक़ आहे त इहा जेकी कुझु थींदो आहे सो इन में राज़ हूंदो आहे इन में रमज़ हूंदी आहे इन में हक़ीक़त हूंदी आहे इहो इन में कफ़ारा अदा थींदा आहिनि इन में मंज़िल फ़क़ीर जी तय थींदी आहे अल्लाह ताला अवां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए जेके जेके आया जेके तालिब न आया अल्लाह ताला अवां जी भी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह ताला उन्हनि जी भी हाज़िरी क़बूल फरमाए अवां सभिनी जूं काविशूं आहिनि अवां जी वॾी वॾी मेहरबानी अल्लाह जे रसूल जी जिन असां तव्हां खां इहो कमु वरितो लेकिन हिन अमल में शामिल अवां सभु आहियो ॾिसो हींअर जेको सो नज़रानो ॾिनो कंहिं छटांग कंहिं दाणो पंज कणी मेहर घणी ठीकु आहे फ़क़ीर जे ख़िदमत में वेंदो इहो बि हिसो आहे न ही नंगर ही न्याज़ ही सभु इहो अवां जूं काविशूं आहिनि अल्लाह ताला जी ज़ात पाक जी मोहब्बत कयो अल्लाह जे महबूब सां इश्क कयो महबूब करीम अलैहिस्सलाम जी सची ग़ुलामी कयो पंहिंजे हादी रहनुमा जे नक्शे ते हलो उन जे सबक़ खे हरगिज़ न विसारियो हुक्म जी तहमील कयो ही आरज़ी ज़िंदगी आहे इन ज़िंदगी खे मुर्दार न बनायो अल्लाह जा थी वञो अल्लाह जे रसूल जा थी वञो
अल्लाह ताला मुझी अमान जी हाज़री पंहिंजे दरबार में कबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पंहिंजनि जाइन ते वेठा हुजो। हाणे हिन वक्त जो सो कवाल हज़रात अचनि था। बस जल्दी जेका सा महफ़िल शुरू थी थे अल्लाह ताला सभिनी जी हाज़री कबूल फरमाइंदो। बाक़ी कंहिंखे को हाजात आहे त पोइ वञी वरी माण्हू जेको सो अची थो सघे। महिरबानी मुझा मौला तो करम नवाज़ फरमा सॼी हाज़री सभिनी जी हाज़री कबूल फरमा। सभिनी माल औलाद जान बचन सभिनी कर्ज़ मर्ज़ दर्द तंदुरुस्त मौला हबीब के सदके हिंद दरगाह के बुलंद आमीन सादाबाद फरमा। इन इलाके के आबाद आमीन मौला इन इलाके ते रहमत इन फुकरा ते रहमत फरमा। मुझे निशान शाह सब जो नेक हाजत नेक मुरादू जिन जिन जे दिल में जेके नेक मुरादू अवेसा जे सब जो खुशी में सब जी पूरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।